जी हाँ दोस्तों, हाणे अवांजे नाव कंदासीं थर भिटन जे भलोड़ लेखक अमर राय सिंह राजपूत जो लिखियल मियोगी मुंदल टहकंदड़ मोर जे आलापन जहिड़ो हिकिड़ो उदास ख़त, जंहिंजो उनवान आहे बुख माण्हूअ जा लाहा कढी छॾींदी आहे। लिखे थो त अस्सलाम वालेकुम प्यारा मुराद, उमेद त ख़ुशि हूंदे बिल्कुलु ईअं जीअं मियोगी मुंद में मुंहिंजे महबूब देस थर जा मोर सरा हूंदा आहिनि। प्यारा मुराद कंहिं अफ्रीकी ॿार जहिड़ी हिन कारी राति जो कसम ऐं छांग मां छिजी वियल छेलड़े वांगुरु अकेलो थी पियो आहियां। वाइड़ी बकरीअ जहिड़ो वजूद व्याकियल थी पियो आहे ऐं अछड़े थर में बीठल अकेले अक वांगुरु विछोड़े जी आवीअ में ॿाबरनि टांडनि वांगुरु ॿरी रहियो आहियां। ख़्यालनि जे बनवास में भटकंदे हुनखे ॻोल्हियां थो, पर हूअ किथे बि नज़र नथी अचे। अकेलाईअ जो अज़ाब छा आहे इहो त को मूंखां पुछे, जंहिंसां हिन कारी राति में फ़क़ति हुन जूं अछियूं यादगिरियूं आहिनि, जिन जी ज्वार भाटा मुंहिंजे वजूद जी सिंध लोड़े छॾी आहे। दिलि उन ॾुख जे दरिया में ॿुॾी वई आहे त दुनिया केॾी न बेरहम आहे, जंहिंमें माण्हूअ खे महबूब ताब हथ खणणा पवनि था। हिन वक़्तु ॻोठ में मौजूदु आहियां, कंहिं विंगस जे सुरमाई बदन जहिड़ो उघाड़ो आकाश मुंहिंजे अखियुनि वांगुरु आगमियल आहे। ॻणितियुनि जे गुबार में दर्दनि जी एॾी दज़ आहे जो निंड कोहें ॾूर नज़र नथी अचे। छिनल मंजे ते पासा वराईंदे वराईंदे अची सोजाको थियो आहे। सोचनि जा साइकिलून हिकिड़ा अचनि पिया ऐं ॿिया वञनि पिया। दिलि दर्दनि जे दुलदुल में फाथी पई आहे। रोअणु चाहियां थो पर अखियूं साथ नथियूं ॾियनि। अहिड़ी कैफ़ियत में तोखे ख़त लिखणु मुनासिबु सम्झां थो। हादा मुराद, मुंहिंजो मौज़ू उहो ई साॻियो बुख आहे, छाकाणि त मूं अञा अहिड़ो ड्रॉ ई नाहे कयो जो मौज़ू मटायां। हाणे अच त तोखे इहो सम्झायां त बुख माण्हू जा कीअं लाह कढंदी आहे। हाणे अच त तोखे इहो सम्झायां त बुख माण्हू जा कीअं लाह कढंदी आहे। सनी सनी बुख हयातीअ जे लाइ स्लो पॉइज़न बणिजी वजूद जा वाण वढे छॾींदी आहे। बुख न रुॻो हयातीअ जा हड़ई हार सिंगार खसे वठंदी आहे, पर रत जे रिश्तनि में बि ॾार विझी छॾींदी आहे। छाकाणि त अबरे जो हिन दुनिया में केर बि न आहे, ग़रीब जो मांस ॻिज बि नथी खाए। इहा कहावत तो बि ॿुधी हूंदी। प्यारा, बुख माण्हूअ जा वण ई वॼाए छॾींदी आहे। बसदा मुराद, सब्रनि जी हिन दुनिया में अभरा कीअं सरवायो कनि था इहो पाण खां मथे भला केरु थो ॼाणे। पाण जिन जा हथ आसमान वांगुरु ख़ाली ऐं दिलियूं दरिया वांगुरु भरियल आहिनि। पाण जिन खे मुक़दर में ॾुखनि ऐं बुखनि खां सवाइ ॿियो मिलियो बि छा आहे। पाण जेके उन तबिके सां तालुक़ु रखूं था जेको विच वारी ट्यास ते टंगियल हूंदो आहे, जंहिंखे माण्हू मिडल क्लास चवनि था। पाण इन विशाल दुनिया में सफ़ा नंढड़ा माण्हू आहियूं। पंहिंजा ख़्वाब मासूम ॿारनि जी खीसे ख़र्चीअ वांगुरु बिना ई नंढड़ा आहिनि। उहे नंढा नंढा ख़्वाब जॾहिं टुटी पवंदा आहिनि तॾहिं वॾियूं रड़ियूं निकिरी वेंदियूं आहिनि। पर अमीरनि जे शोर में ॿुॾल हीअ दुनिया ग़रीबनि जूं रड़ियूं ॿुधी नाहे सघंदी। पंहिंजे ख़्वाबनि में कंहिं बि ख़ूबसूरत बंगले या वॾी गाॾीअ जी का बि तमना नाहे हूंदी। पंहिंजनि ख़्वाबनि में त बसि इज़त सां मानी मिलण वारी नंढड़ी मनोकामना हूंदी आहे। पंहिंजे ख़्वाबनि में पेरिस जी परफ्यूम न, पर कणिक जे ताज़े अटे जी ख़ुशबू हूंदी आहे। पाण त पंहिंजे ईश्वर ऐं अलाह खां बसि इहो ई घुरियो आहे त पंहिंजनि बचनि खे मालिक मानीअ जी शिकिल खां कॾहिं बि महरूम न रखे। पाण न कॾहिं काटन घुरियो आहे न करंडी। पाण त पालणहार खां बसि इहा ई दुआ पिनी आहे त मालिक इंसानी ओघड़ ढकण सारो बदन ते इज़त वारियूं अगड़ियूं ॾे। पाण कंहिं बि डबल या ट्रिपल स्टोर बंगले जो सोचियो ई न आहे। पाण त बसि उन छतरदारीअ खां उस में मथो लिकाइण सारो हिकिड़ी छित ई घुरी आहे। अभरो सबरो अझो ई घुरियो आहे, उहो बि नथो ॾिए त पक ॼाण पिरी पंहिंजो ईश्वर बि पाण वांगुरु अभरो आहे, जंहिंजी हिन ॾाढनि बंधननि वारी बेरहम दुनिया में शायदि नथी हले। तॾहिं त पाण जहिड़ा किरोड़ा इंसान दरबदर आहिनि, जिन वटि अटो लटो ऐं अझो बि न आहे।
मुंहिंजा दोस्त हाणे अच त तोखे बुख जी तशरी ॿुधायां। बुख उहा न आहे जंहिंमें तोखे पसंदि जो ॿोड़ न मिलियो हुजे या पसंदि जा कपिड़ा न मिलिया हुजनि, पर बुख उहा आहे जंहिंमें मिर्चनि जो ई ज़ाइक़ो विसरी वियो हुजे। नई जुती ऐं नए वॻे लाइ माण्हू ईअं सिके जीअं विदेश में वञायल धीआरी पंहिंजे देश जे वणनि लाइ सिके। बुख उहा न आहे जंहिंमें तोखे मानी थोरी देरि सां मिली हुजे, पर बुख उहा आहे जंहिंमें माण्हू खां मानीअ जी शेप ई विसरी वञे, जंहिंमें माण्हू मानीअ जी ख़ुशबू सूंघण लाइ सिकियो वञे। बुख उहा आहे जंहिंमें माण्हू ईद जे ॾींहुं अटे लप लाइ परेशान हुजे। बुख उहा न आहे जंहिंमें तोखे तुंहिंजी सिज कना सुहिणी ज़ाल जे लाइ को सोनो ज़ेवर न मिलियो हुजे, पर बुख उहा आहे जंहिंमें उन जे कुंडे नक लाइ रोल गोल जो कोको बि न मिले। बुख उहा न आहे जंहिंमें तोखे महांगियूं मल्टीविटामिन गोरियूं नथियूं मिलनि, पर बुख उहा आहे जंहिंमें ॿरे में ॿरंदड़ पैरासिटामोल बि न मिली सघे। इहा हूंदी आहे मां भयाकर बुख, जंहिंखे मूं इंताई वेझे खां ॾिठो आहे। हा मिठड़ा मुराद, मूं न नट हमसन जो नावल बुख पढ़ियो आहे, न ई दास कैपिटल जे कंहिं हरफ़ खां वाक़ुफ़ु आहियां। मूं न एथोपिया जा इंसान ॾिठा आहिनि, न ई अफ्रीका जे उघाड़नि ॿारनि जे अखियुनि में बुख जा नियापा पढ़िया आहिनि। पोइ बि आउं बुख खे चङी तरह सम्झां थो, छाकाणि त बुख खे मूं इंताई वेझे खां ॾिठो आहे। मूं न मग़रबी अदब जो मुतालो कयो आहे, न ई यूनानी ॾाहनि जा ॾस पढ़िया आहिनि। मूं त किताबनि खां वधीक माण्हुनि जा चहिरा पढ़िया आहिनि। मूं उन्हनि माण्हुनि सां ॻोल्हो गॾे कचेरियूं कयूं आहिनि जिन जो मौज़ू मानी हूंदो आहे। मूं उन्हनि माण्हुनि खे ॾिठो आहे जिन मानी नाहे ॾिठी, जेके पेट जो दोज़ख भरण लाइ पंहिंजी हयाती जी जन्नत खे हथनि सां टांडो ॾींदा आहिनि। मूं रोज़ी कारण रत थींदड़ उन्हनि मज़दूर माण्हुनि जा मिज़ाज पढ़िया आहिनि जिन जी समूरी पूंजी पघर ई हूंदो आहे। मूं पोरित हथनि खे ईद जे ॾींहुं परायनि दरनि ते ओभर खाईंदे अखियुनि सां ॾिठो आहे। मूं 7 ॾींहंनि जे बुखायल माण्हुनि जी अखियुनि जी ॿोलीअ में बुख जो उहो भयाकर नावल पढ़ियो आहे जंहिंजो वरक वरक बेवसीअ सां भरियल हूंदो आहे। हा प्यारा मुराद, मूं मुशाहिदो ऐं मुतालो एॾो नाहे कयो जेॾो बुखायल माण्हुनि जे मन अंदर में झांकियो आहे। मुतालो ऐं मुशाहिदो माण्हू खे तॾहिं ई वणंदो आहे जॾहिं पेट में का शइ हूंदी आहे। ख़ाली पेट ऐं ख़ाली खीसे सां त माण्हू खां ख़ुदा ई विसरी वेंदो आहे। हीअ भरी तुरी दुनिया ऐं उन में मौजूदु हर हुस्नाकी माण्हू खे तॾहिं ई मन मोहींदड़ लॻंदी आहे जॾहिं खीसो चयो कंदो आहे। हथे ख़ाली माण्हू लाइ हीअ दुनिया फ़क़ीर जे खशकोल खां मथे का बि मान्या नथी रखे। प्यारा मुराद, आउं उन मासूम ॿार जे दर्द खे दिलि जे कहिड़े खाने में रखां जंहिंखे मूं ॾियारी जे ॾींहुं ॿियनि जे ॿारियल फटाकनि जा काग़ज़ मेड़ींदे ॾिठो हो। हाणे हलिया त तोखे उहो रोदाद ॿुधाए दिलि जो भार हल्को कयां, न त मुंहिंजी दिलि उन दर्द में ॿुॾी वेंदी। आउं उन ॿार जी ॻाल्हि कयां पियो जेको गुज़िरियल ॾियारी जे ॾींहुं सॼो ॾींहुं पाड़े वारनि ॿारनि जा ॿारियल फटाका मेड़ींदे पाण ॿरंदो रहियो, ऐं जॾहिं समूरे ॻोठ जा ॾिया संसु चुल्ह वांगुरु उजामी विया तॾहिं घर मोटियो हो। जॾहिं समूरे ॻोठ जा ॾिया संसु चुल्ह वांगुरु उजामी विया तॾहिं घर मोटियो हो, जिते संसु बुखायल माउ हुन जूं राहूं तके रही हुई। जंहिं वटि लुड़कनि खां सवाइ ॿियो कुझु बि न हो, हू सिधो माउ जे गोॾे ते वञी निंड किरण लाइ सुतो ऐं चवणु लॻो, अमां तूं मायूस छो आहीं? मूं वटि फटाका नाहिनि त छा थियो? ठका त आउं पिणु ॿुधां पियो। भॻवानु फटाका नथो ॾिए पर कन त मूंखे बि ॾिना आहिनि। पंहिंजे घर में मेण बती नाहे त छा थियो ॿियनि जे घरनि में ॿरंदड़ ॾिया त पाण बि ॾिसी सघूं था। मालिक पाण खे ॾिया नाहिनि ॾिना पर अखियूं त ॾिनियूं आहिनि। पंहिंजे घर में को ताम नाहे त कहिड़ो आसमान किरंदो। ॿियनि जे घरनि में पकल तामनि जी ख़ुशबू त पाण बि सूंघे सघूं था न। ईश्वर अटो न ॾिनो त कहिड़ी धरती फाटी पवंदी। नक त पाण खे बि ॾिनो आहे। मासूम ॿार जूं उहे ॻाल्हियूं ॿुधी संसु माउ हुन जी अखियुनि मां किरंदड़ उदास ॻोढ़नि जी गरमाश महसूसु करे वरिती हुई ऐं थधो साह खणी बसि एतिरो चयाईं, हा पुट, पाण ग़रीबनि वटि उहे हवास ई आहिनि जेके अक्सर अहिड़नि ॾींहंनि ते बाख़्ता थी वेंदा आहिनि। मुराद साईं, मिसकिननि लाइ इहे त्योहार का बि मान्या नथा रखनि, उल्टो अहसास कमतरी में मुब्तला करे बुख खां पहिरीं मारे था छॾीनि।
ग़रीब माण्हू लाइ उहो ॾींहुं ईद ऐं ॾियारी जहिड़ो हूंदो आहे जंहिं ॾींहुं ढव ते मानी मिलंदी आहे। हाणे अचु त तोखे अहिड़ो ई मुंहिंजो लिखियलु हिकिड़ो नज़म ॿुधायां जेको मूं ताज़े कंहिं त्योहार ते लिखियो आहे। पेट भरण लाइ ढव ते मानी जंहिं ॾींहुं मिलंदी ईद कंदासीं। पेट भरण लाइ ढव ते मानी जंहिं ॾींहुं मिलंदी ईद कंदासीं। उनखां अॻु में पाण ॿिन्ही लाइ ईद ॾियारी ममनू आहिनि। चूड़ीअ खां अॻु लोलो घुरंदड़ तुंहिंजो पेट पुछे थो मूंखां अहिड़ा छो त्योहार न आहिनि जिन में पेट बुखे सां माण्हू प्यार वंडींदे भांकर पाए नैसर काई रीत निभाए गॾिजी गीत ख़ुशीअ जा ॻाए। कापी पेन खणण खां पहिरीं जेके हथ मज़दूर थिया आहिनि तिन लाइ ही त्योहार समूरा दुनिया जो बसि ढोंग लॻनि था सारा नंबर रोंग लॻनि था सारा नंबर रोंग लॻनि था। बसदा मुराद पंहिंजे पेट में पूरे माण्हूअ लाइ पंहिंजो घर ई गोरख हूंदो आहे। ग़रीबनि लाइ पंहिंजनि ॿारनि जो पेट पालण ई दुनिया जी वॾे में वॾी विंदर ऐं तफ़री हूंदी आहे। उन विंदर मां वक़्तु ई न आहे मिलंदो जो दुनिया जी ॿियनि शयुनि खे माण्हू ॾिसी सघे, छाकाणि त बुख समूरी दुनिया ॾेखारे ऐं सभु कुझु सेखारे छॾींदी आहे। दुनिया में बुख खां मथे ॿियो को बि उस्तादु थी नथो सघे। उहा बुख ई आहे जेको भेद सम्झाए थी। उहो उन यूनान जा ॾाह ॾसे था सघनि न ई मग़रबी अदीब मूंखे बुख घणो कुझु सेखारियो आहे ऐं अञा सेखारे पई। हाणे बसि एतिरो लिखी कलम बंदि थो कयां त इजो सिज कनी कढण वारो आहे ऐं पाण ॿिन्ही खे बुख जो बंदोबस्तु करण लाइ हथ पेर हणणा पवंदा। उहो ई साॻियो थर भिटनि में भटकंदड़